सिंध जी तारीख़ ते तहक़ीक़ जे सिलसिले में रुख सिंधी असां मुखातिब आहियां। तव्हां दोस्तनि साथियुनि भाउरनि ऐं भेनरुनि खे मुंहिंजे तरफ़ां सलाम पहुचे। पंहिंजे हिन विलास जो मक़सदु सिंध जी तारीख़, तारीख़ी मागन, तहज़ीब, सक़ाफ़त बाबति नौजवान नस्ल खे ॼाण ॾियणु आहे। सिंध जा क़दीम शहर, दरियाहनि जा वहिकरा, तारीख़ी ढंढूं, जबल, इहे सभु असांजो विरसो आहे। इन्हनि सभिनी खे गॾे करे सिंध जी सुञाणप थिए थी, सिंध जे माण्हुनि जी सुञाणप थिए थी। उन्हनि तारीख़ जे मुख़्तलिफ़ दौरनि में सिंध जे माण्हुनि कीअं पंहिंजी हयाती गुज़ारी, कहिड़ियुनि तकलीफ़ुनि मां गुज़रिया, कहिड़ा शहर ॾियनि ऐं कहिड़ा शहर तारीख़ जे वहिकरे में पंहिंजो ओज विञाए वेठा। इन हवाले सां अॼु पाण बखरी बंदर ते ॻाल्हाईंदासीं त उहो पंहिंजो ओज छो विञाए वेठो ऐं सिंधू दरिया उन सां कहिड़ी वेधनि कई। दोस्तो, नौशहरो ज़िलो, नौशहरो फेरोज़ ज़िले में तालको कंडियारो, उन जे भरिसां बखरी बंदर हूंदो हो, जंहिंजा अॼु वञी आसार बचिया आहिनि, ॻाल्हियूं बचियूं आहिनि। जॾहिं कंडियारे शहर में दाख़िल थींदा नेशनल हाईवे खां त उन जे पोएं पासे जॾहिं शहर जे दड़े ते ई शहर ॾियल, उन दड़े खे जॾहिं चौधारी फिरी नेशनल हाईवे खां तव्हां पोएं पासे वेंदा त उतां हिकु रोड आहे, उहो खानवाण ऐं मोहब्बतेरो ॾांहुं वञे थो। पहिरियां त इहे ॿ रोड हूंदा हुआ, खानवाण ॾांहुं अलॻि रोड वेंदो हो ऐं मोहब्बतेरे ॾांहुं अलॻि रोड वेंदो हो। पोइ जॾहिं हिन रस्ते खे पको कयो वियो त इहो साॻियो रोड मोहब्बतेरे लाइ बि इस्तेमालु थियणु लॻो ऐं खानवाण लाइ माण्हू वञणु लॻा। त कंडियारे जे पोएं पासे, दड़े जे पोएं पासे जेको रोड खानवाण ऐं मोहब्बतेरे वञे पियो, बिल्कुलु उन जे पासे खां वरी ॿिए तरफ़ हिकु रोड कमालदेरे तरफ़ वञे पियो। कमालदेरे जे भरिसां ही बखरी बंदर तारीख़ी बंदर हुयो। ही बंदर सिंधू दरिया जे क़दीम बंदरगाहनि मां हिकु हो। ही बंदरगाह टगर बादबान जेतिरो पुराणो बंदरगाह हो। बखरी शहर बखर जे राजाउनि बदिरायो, उन जो वजूद बखर जे राजाउनि सां सलाड़ियल आहे, जेको क़दीम ज़माने खां दरिया जे किनारे ते आबाद हो। हितां जा माण्हू भाॻिया हुया, ज़राअत सां वाबस्ता हुया। उन सां गॾोगॾु सिंधू दरिया जे किनारे ते हुजण सबबि हिते मल्लाह तमामु वॾे अंग में रहंदा हुआ, जिन वटि वॾियूं ॿेड़ियूं हूंदियूं हुयूं, मछीअ जो शिकार बि कंदा हुया। माण्हुनि खे दरिया जे हिकु पासे खां ॿिए पासे पहुचाईंदा हुया। वापारी हवाले सां बि हिननि जूं ॿेड़ियूं ऐं या नंढा वॾा ॿेड़ा जेके हूंदा हुआसीं मुख़्तलिफ़ शहरनि हितां बखरीअ मां रवाना थींदा हुआ। सखर वारे पासे, हैदराबाद वारे पासे, इहे सभु हितां रवाना थींदा हुआ। पोइ छा थो थिए त बखर शहर खे सिंधू दरिया पंहिंजे भाकुर में वठे थो। भाकुर में कीअं थो वठे त उहो उनखे पाए थो। हिकु दफ़ो न पर कई भेरा सिंधू दरिया हिन शहर खे, हिन बंदरगाह खे पाए पंहिंजे सीने में समाए छॾियो। सिंधू दरिया हितां जे माण्हू जे जापे ऐं गुज़र सफ़र जो ज़रियो हो, त वरी संदन जेको आहे ज़िंदगीअ में तकलीफ़ूं बि इन सिंधू दरिया आंदियूं। हुननि खे पंहिंजा अजा छॾण ते मजबूर कयो, हुननि खे पंहिंजा तड़ छॾण ते मजबूर कयो। हिन बंदर जे उत्तर ऐं ॾखण में
उन वक़्तु वॾा ॿेला हुया। हाणे सिर्फ़ु बकरी ॿेले, बकरीअ जी ॾंड ऐं बकरीअ जे पतण जा यादगार वञी रहिया आहिनि। सिंध जो नाम्यारो मल पहलवान शेर मोहम्मद बकरी बि हिन शहर जो वेठल हुयो। हुनखे शेर मोहम्मद चवंदा, पर बकरी जे नाले सां सुञाणपजंदो हो हिन शहर जे हवाले सां। बकरीअ में दरिया जे किनारे सां थंभनि ते हिकु मंदर बि ठहियल हो। उहो एतिरो मंदरु मथे हुयो जो हेठां दरिया वहंदो हुयो। दरिया जॾहिं चढ़त कंदो हो, चाढ़ कंदो हो, वधीक पाणी ईंदो हो त उहो पाणी इन्हनि थंभनि मां, मंदर जे थंभनि जे हेठां गुज़रंदो हो। जेको बि अॻिते हली इहो मंदरु ई दरिया पाए। दरिया जे ॿिन्ही किनारनि ते मंदर ठहियल हुया। ॿुधाइनि था तारीख़ जे हवाले सां, इन हवाले सां ॿुधाइनि था त ॿिन्ही पासे मंदर हुया, पर पोइ ॿिन्ही मंदरनि खे दरिया पाए। बकरीअ जो तड़ वसंदड़ हो। बकरीअ जे आसपास तमामु वॾी आबादी रहंदड़ हुई, जितां अनाज, तेली बीज, माखी, सुठो गिह ॿाहिरि वेंदा हुआ ऐं रेज़की सामान जे दुकाननि जूं शयूं सखर बंदर ऐं हैदराबाद खां ॿेड़ियुनि में खजी हिते ईंदियूं, जेकी वरी कंडियारो, दरबेलो, हालाणी ऐं ॿियनि शहरनि ॾांहुं रवानियूं कयूं वेंदियूं। सखर ऐं हैदराबाद खां कपिड़ो बि हिन बंदर ज़रिए ईंदो हो। सखर ऐं हैदराबाद ॾांहुं भागू देरे जो रंगियल चमड़ो बि ॿेड़ियुनि रस्ते खजी वेंदो हो। हिन बंदर तां लाख खोर बि सुठे अंदाज़ में ॿाहिरि वेंदो हो। हिन तड़ ते पलनि जी वॾी बि हुई, जंहिं ते मलाह सुबुह जो सवेर अची चचड़ो लॻाईंदा हुया। दरिया मां शिकार करे पला विकिरो कंदा हुया, उन सां पंहिंजो पेट गुज़र कंदा हुया। अॼु ही बंदर पंहिंजो ओज विञाए वेठो आहे, पंहिंजी उहा मस्ती ऐं हस्ती विञाए वेठो आहे। हिन बंदर खे ओज ते पहुचाईंदड़ बि सिंधू दरिया हो, त उनखे ज़वाल ॾांहुं धिकींदड़ बि सिंधू दरिया हो। अव्हां जी वॾी महिरबानी। पाण इन सिलसिले में मुख़्तलिफ़ क़दीम मागनि, बंदरगाहनि, शहरनि, नदियुनि, ढंढुनि, ढोरनि ते पाण ॻाल्हाईंदासीं, जीअं सिंध जी तारीख़ ऐं जोग्राफी खां असांजो नौजवान नस्ल वाक़ुफ़ु थी सघे। अव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी। ईंदड़ वीडियो ते इजाज़त ॾींदा। Vamos a